नाज़रीन दी हिस्टोरियंस कॉर्नर में मां आवां जो मेज़बान शकील सुमरो। अजोके प्रोग्राम जे सेगमेंट में असां द बिहाइंड द न्यूज़ जेको असांजो पुराणो सेट हुयो उनमें जेके 61 तारीख़ जा प्रोग्राम आहिनि अॼु असां उनजो मुख़्तसिर जाइज़ो वठंदासूं ऐं तारीख़ जे हवाले सां जेके अज़ीम सल्तनतूं हुयूं या जेके क्लासिक बुक्स हुया उनजो रिव्यू पेश कयो वियो या जेके हिस्ट्री जा कैरेक्टर हुया या इंडस्ट्रियल रेवोल्यूशन हुयो, यूरोप जी तारीख़, ऑस्ट्रेलिया जी तारीख़, अमेरिका जी तारीख़ ऐं उनखां सवाइ सब कॉन्टिनेंट बरे सगीर जी तारीख़ ऐं उनमें जेके मुख़्तलिफ़ कैरेक्टर हुया जीअं ग्रेट दी अशोका दी ग्रेट, अकबर दी ग्रेट ऐं उनखां सवाइ बंगाल में राबेंद्रनाथ टैगोर जो बि नालो अची वञे थो। सेपियंस युवाल हरारे जो किताबु आहे, क्लासिक बुक आहे, उनखां सवाइ खलील जबरान ऐं अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ जेके हिस्ट्री जा कैरेक्टर्स आहिनि उन कैरेक्टर्स खे असां जेके 61 प्रोग्राम कया आहिनि उनमें असां उनजो तफ़सील सां जाइज़ो वरितो आहे ऐं इहे 61 प्रोग्राम जेके आहिनि हिस्ट्री जे हवाले सां सिन टीवी न्यूज़ जी जेको यूट्यूब जी वेबसाइट आहे ऐं उनखां सवाइ फेसबुक उन ते रखिया विया आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जा स्टूडेंट्स आहिनि, कॉलेजिस जा स्टूडेंट्स आहिनि जेके तारीख़ सां हिस्ट्री सां दिलचस्पी रखनि था उन्हनि जे लाइ उनमें तमामु घणो जेको आहे मवाद आहे। ख़ासि तौर ते जेके हिस्ट्री जा मुख़्तलिफ़ दौर आहिनि, कैरेक्टर्स आहिनि 1843 में जीअं कराची ते जेको कीअं कराची जो जेको आहे उनजी डेवलपमेंट थी या सिंध ते जेका 1843 में अंग्रेज़नि पारां कब्ज़े जी तारीख़ आहे उनजो बि उनमें तफ़सीली ज़िक्र कयो वियो आहे। टालपुरनि जो जेको दौरु आहे उन ते बि तफ़सीली तौर ते असां प्रोग्राम कया आहिनि ऐं उन प्रोग्राम जे हवाले सां अॼोके जेको सेगमेंट आहे उनमें इन 61 तारीख़ी प्रोग्रामनि जो असां हिकु दफ़ो ॿीहर मुख़्तसिर तौर ते जाइज़ो वठंदासूं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर करीम ख्वाजा साहब। डॉक्टर साहब हिन खां पहिरें बि मुख़्तलिफ़ जेके हिस्ट्री जा प्रोग्राम मां पंहिंजे इंट्रो में अॻु में ई ॿुधाया आयुसि त उहे डॉक्टर साहब उनमें एनालिसिस पंहिंजो ॾींदा रहिया आहिनि। डॉक्टर साहब अॼु प्रोग्राम जे सेगमेंट में हिस्ट्री जा जेके 61 प्रोग्राम आहिनि जंहिंजी लिस्ट असां वटि मौजूदु आहे उनजो तफ़सीली तौर ते जीअं डिस्कशन ऑन द वर्ल्ड्स एम्पायर असांजो पहिरियों जेको प्रोग्राम हुयो ऐं उहो पहिरियों प्रोग्राम 1 जून 2023 ते थियो। तव्हां तफ़सीली तौर ते तरतीबवार प्रोग्राम्स जे हवाले सां एनालिसिस पंहिंजो ॾींदा वञो। महिरबानी शकील साईं। सभ खां पहिरीं तव्हांखे क्रेडिट थो वञे, ॿियो सिन टीवी चैनल खे क्रेडिट थो वञे जो ही तमामु सुठा प्रोग्राम पाण कया आहिनि ऐं पंहिंजो 1 जून 2023 खां पाण शुरू कयो आहे। हाणे 24 जो पहिरियों प्रोग्राम 1 जून 2023 ते पाण शुरू कयो। हाणे आउं तव्हांखे जेके पाण 61 प्रोग्राम आहिनि उन्हनि जो मुख़्तसर प्राइसली ॿुधायां थो। डिस्कशन ऑफ वर्ल्ड एम्पायर्स जेके क़दीम दुनिया जा एम्पायर्स आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हायो आहे। उन खां पोइ हिस्ट्री एंड डिक्टेटरशिप ऑफ द वर्ल्ड जंहिंमें केरु केरु डिक्टेटर थिया, मसोलिनी, हिटलर, तोजो जेको जापान जो उन ते पाण ॻाल्हायो आहे। पोइ पाण पर्शियन एम्पायर ते ॻाल्हायो आहे जंहिंमें जेको साइरस द ग्रेट, दारस द ग्रेट इहो फर्स्ट एम्पायर आहे दुनिया जी। उन खां पोइ ॿियूं एम्पायर्स थियूं ठहनि। उन खां पोइ पाण अशोका द ग्रेट जेको बरे सगीर जो सब कॉन्टिनेंट में आयासीं त उनमें जेको आहे चंद्रगुप्त मौर्य जो पोटो ऐं जेका अकबर पंहिंजो अशोका द ग्रेट, पोइ वरी अकबर द ग्रेट ते पाण ॻाल्हायो आहे जेको हिकु सेक्युलर हो, लिबरल हो ऐं बरे सगीर खे मुतहद करण में ॾाढी कोशिशि कई, मज़हबनि जे हवाले सां टॉलरेंट हो। अहिड़े नमूने पोइ वरी ईस्ट इंडिया कंपनी जेका जदीद हिस्ट्री आहे जंहिंमें ईस्ट इंडिया कंपनी सॼे सब कॉन्टिनेंट ते कीअं पंजा जमाया ऐं जंहिंमें सिंध बि आहे, सॼो बरे सगीर जा हर इलाइक़े जो ज़िक्र आहे। वरी पाण बुद्धिज़्म ऐं जैन धर्म जेके अदम तशद्दुद जा फ़िलसफ़ा आहिनि ऐं बरे सगीर में ई इहे जनम वरितो ऐं पोइ वरी बुद्धिज़्म त चाइना ऐं फार ईस्ट ताईं वियो, उनजो स्टिल असरु आहे। हिन फ़िलसफ़े ॿिन्ही फ़िलसफ़े जैन धर्म ते ॻाल्हायो। जैन धर्म बि ऐं बुद्ध धर्म सिंध में बि आहे, पाकिस्तान में। जैन धर्म पहिरियों हुयो, बुद्ध खां पहिरीं जैन हो ऐं इन्हनि ॿिन्ही जो अदम तशद्दुद ऐं जो डेप्थली पाण डिस्कस कयो आहे। पोइ वरी पाण जेको सो दुनिया जा जेके 19th सेंचुरी जा
जदीद जेके ज़हन हुआ 18-19 सेंचुरी जा, चार्ल्स डार्विन, कार्ल मॉक्स। न हिन खां पहिरियों ही 4 अगस्त 2023 ते दरावड़ आर्यंस एंड सामी इहो प्रोग्राम। दरावड़ियंस जेके बेसिकली मुंहिंजे दड़े में चवनि था, जेके या हरप्पा में जेके रहनि था, दराविड़्स हुआ। पोइ चवंदा त आर्यंस तबाह कयो, या दरिया सिंध जी उथल खाधो, या ज़लज़लो आयो। इन्हनि ते असां ॻाल्हायो आहे दरावण जो फ़िलसफ़ो छा आहे, आर्यन जो फ़िलसफ़ो छा आहे, ऐं सामी नसल माना मिडल ईस्ट जा जेके माण्हू आहिनि। आर्यंस माना तव्हांजा जेके सो यूरोप में विया या ईरानी, या ही तामिल जेके आहिनि इहे बि इहे दरावण आहिनि। अच्छा, इहे जॾहिं हिते इंडस वैली खे उन्हनि तहस नहस कयो चवनि था, पोइ इहे साउथ इंडिया में वञी सेट थिया, या सीलोन में वञी, या श्रीलंका में थिया। उन्हनि जो फ़िलसफ़ो पाण डिस्कस कयो आहे। हाणे अचो तव्हां डार्विन ते। हाणे पोइ वरी मॉडर्न दौर में जेको सो चार्ल्स डार्विन सॼी दुनिया जी सोच चेंज करे छॾी, ऐं जेको आहे सो एवोल्यूशन थ्योरी जेका ॾिनी, जेको ज़लज़लो ज़हनी इर्तिका में ज़लज़लो अची वियो। ॿियो कार्ल मार्क्स जेका मार्क्सिस्ट या कम्युनिस्ट मैनिफेस्टो ॾिनो, जंहिं दुनिया में उथल पुथल कयो, ऐं 12,000 साल जी तारीख़ लिखत तारीख़ में कार्ल मार्क्स जेको फ़िलसफ़ो ॾिनो, ऐं कम्युनिस्ट ऐं सोशलिज़म दुनिया में नाफ़िज़ थियो, इहो इंसान खे जेको सो हेठिएं तबिके जे माण्हू खे एम्पावर कयो। दास कैपिटल उनजो क्लासिक दास कैपिटल। अच्छा, ॿियो सिगमंड फ्राइड जेको साइकोलॉजिस्ट हो, जंहिं जेको आहे सो अवाम में इहो चयो त जेके सेक्स जेको आहे सो उहो ख़ासि तौर ते सेक्स ते हुन ॻाल्हायो, जेको कॉन्शियस ते ॻाल्हायो ऐं अनकॉन्शियस ते ॻाल्हायो, ऐं हुन जेके ॻाल्हियूं कयूं उन ज़लज़लो ज़हनी इर्तिका फ़िलसफ़े में आणे छॾियो। हुन चयो त इहो जेको सेक्स आहे इहो नॉर्मल चीज़ आहे, जीअं साह माण्हू खणे थो इन ते ॻाल्हायो वञे, दॿायो वेंदो त माण्हू बीमार थींदो। अहिड़े नमूने हू कॉन्शियसनेस ते ॻाल्हायो, सब कॉन्शियस ते ॻाल्हायो, ऐं उन ते पाण डिस्कस कयो आहे। उन खां पोइ आहे चाइनीज़ हिस्ट्री ऑफ चाइनीज़ कल्चर एंड डिस्कस ऑफ कन्फ्यूशनिज़म। चाइना मीन्स कन्फ्यूज़िज़म। उहो चाइना जे कल्चर ते पाण ॻाल्हायोसीं, कन्फ्यूशस जी ट्रेनिंग ते ॻाल्हायो। कन्फ्यूशस हिकिड़ो एडमिनिस्ट्रेशन ॾिनी, उहा ई चीज़ अञा थी हिन वक़्तु ताईं कम्युनिस्ट पार्टी बि उनखे कंटिन्यू कयो, ऐं हाणे बि कंटिन्यू डिंग जॉबिंग कयो। कन्फ्यूशस बेसिकली हिकु सेकुलर ऐं नॉन रिलीजियस माण्हू हो, त जेका पढ़ियो आहे किताबनि में पाण। पोइ आहे हिस्ट्री ऑफ अमेरिका, दैट इज़ नॉर्थ एंड साउथ अमेरिका। जो पार्ट 1 ऐं 2 पार्ट कया आहिनि। जंहिं कोलंबस डिस्कवर कयो अमेरिका जी जेका आहे सा पुराणी कल्चर्स छा हुआ नॉर्थ अमेरिका जा, ऐं हिस्ट्री ऑफ इनका ऐं माया जेके साउथ अमेरिका जा कल्चर हुआ, या जेके उते कहिड़ियूं नदियूं थींदियूं आहिनि, कहिड़ी कहिड़ी सिविलाइज़ेशन्स ठहियूं, ऐं कहिड़े नमूने जेको आहे सो पोर्चुगीज़, स्पेनिश ऐं इंग्लिश पीपल या ॿिया जेके आया उन्हनि खे तहस नहस करे अक़लियत में कयो, उनजो कल्चर बर्बादु कयो। पाण हिस्टोरिकली चीज़ूं ॻाल्हियूं आहिनि। जी। पोइ वरी पाण आयासीं यूरोप जी हिस्ट्री ते। पोइ आयासीं डार्क एजिस, रेनेसेंस, रिफॉर्मेशन, इंडस्ट्रियल रेवोल्यूशन, जेके जेको हींअर जेका कुझु पाण वेठा आहियूं यूरोप जे इनकलाब जे करे आहे। जेको इंडस्ट्रियल रेवोल्यूशन आयो, इंडस्ट्रियल रेवोल्यूशन आयो, रेनेसेंस आयो, सोचनि में तब्दील आई, चर्च सां जेको सो उते जे दानिश्वरनि, इंटेलेक्चुअल्स, फिलोसफर्स हुननि खे डिसएग्री कयो। हुननि चयो त इहो ज़ाती मसइलो आहे, ऐं जेको आहे सो मज़हब ज़ाती मसइलो आहे, ऐं जेको आहे सो इंसानी तरक़ी, जंहिंजे करे साइंस ऐं इहे सभु चीज़ूं तरक़ी कयूं। इन ते पाण ॻाल्हायो। वरी पाण हिस्ट्री ऑफ रोम ते ॻाल्हायो, रोम वधियो कीअं, ख़तमु कीअं थियो, राइज ऐं फॉल में सीज़र जो ज़िक्र कयो आहे, क्लियोपेट्रा जो कयो आहे, ऑगस्टस जो कयो आहे। उन खां पोइ ग्रीस में हिस्ट्री ऑफ ग्रीस में पाण सिकंदर आज़म, सिकंदर जेको, या उनखां पहिरीं जेके फिलोसफर्स हुआ, सोक्रेट्स जो ज़िक्र आयो आहे, प्लेटो जो ज़िक्र आहे, ऐं पोइ इहे कीअं वधिया मिलिट्री वाइज़, ऐं पोइ इन जो राइज़ ऐं फॉल ग्रीक्स जो पाण ज़िक्र कयो आहे। पोइ पाण आया आहियूं हिस्ट्री ऑफ अफ्रीकन कॉन्टिनेंट, अफ्रीका ते पाण ॻाल्हायो आहे। जोग्राफिकल तव्हां चवंदा त इंसान जेको सेपियन आहे अफ्रीका मां ई निकितो आहे, जेको सॼी दुनिया में फैलियो आहे। उनमें दरिया कहिड़ा आहिनि, कहिड़ी कहिड़ी प्री हिस्ट्री उते सल्तनतियूं हुयूं, सिविलाइज़ेशन्स हुयूं,
उहो वधियूं, पोइ छा थियो, स्लेव ट्रेड ते ॻाल्हायो आहे। हे पाण जेको ट्रेड स्लेव पंहिंजा जंगनि में जेको थींदा हुआ, अफ्रीकन माण्हू कंदा हुआ, पोइ वरी धारियनि अची करे उन्हनि खे मिडल ईस्ट ऐं यूरोपियंस वारनि इहो धंधो शुरू कयो। पोइ वरी हिस्ट्री ऑफ जापान, न्यूक्लियर बॉम्ब, हिरोशिमा नागासाकी ऐं जेको आहे सो राइज़ एंड फॉल ऑफ जापान। पोइ पाण जापान जी जेका क़दीम तारीख़ ते ॻाल्हायो आहे 2,500-3,000 साल, ऐं जापान कीअं एॾो मिलिट्रीलाइज़ वधियो। जापान उहो मुल्क आहे जंहिं चाइना खे मुख़्तलिफ़ वक़्तनि में शिकस्तूं ॾिनियूं, कोरिया खे शिकस्तूं ॾिनियूं, ऐं हिकिड़ो तमामु जेको डिसिप्लिन नेशन आहे। अॼु बि उहो तमामु घणो उनखे वधण कोन था ॾींदा, वधाइनि थो सभिनी खे मुक़ाबिलो करे। उनजी प्रीवियस हिस्ट्री ऐं जेका पोइ जी हिस्ट्री ते असां डिस्कस कयोसीं। अच्छा, उन खां पोइ असां ऑस्ट्रेलिया जो एंशियंट हिस्ट्री ऑफ ऑस्ट्रेलिया, पोइ वरी ऑस्ट्रेलिया ते ॻाल्हायोसीं, ऑस्ट्रेलिया डिस्कवर कीअं थियो, ऐं उन खां पोइ हुते प्रीवियस सिविलाइज़ेशन्स कहिड़ियूं हुयूं, इंडिजिनियस सिविलाइज़ेशन, ऐं पोइ जॾहिं ही अंग्रेज़ आया उन्हनि खे तहस नहस कयूं, उनखे वधणु कोन ॾिनो ऐं उन्हनि कब्ज़ो कयो न्यूज़ीलैंड में, ऑस्ट्रेलिया में ऐं ॿिया जेका आइलैंड हुन एरियाज़ में आहिनि। उन खां पोइ जेरी डायमंड जी जेका किताब आहे, इहो बि ऑस्ट्रेलिया ऐं मलेशिया ऐं आइलैंड्स में पापास न्यू गिनीज़ जो ज़िक्र आहे, उहो बि उते ई आइलैंड आहे। जम्स एंड स्टील, हा, की भई कहिड़ी ॻाल्हि हुई त जेके यूरोपियंस वधिया, त हुन जो चयो त गन्स ऐं जेको आहे सो बीमारियूं ऐं स्टील जे करे असां विन कईसीं। ॿी त हुननि वटि कोन हुयूं जेके इंडिजिनियस पॉपुलेशन हुई, इन करे असां वधियासीं। आलिशान किताब आहे। उन खां पोइ असां रास्पोटीन ते ॻाल्हायोसीं, जेको ज़ार जो जेको आहे सो इहो हिकिड़ो उन वक़्त जो हिकिड़ो बुनियाद परस्त मज़हबी राहिब हो, ऐं जीअं ज़ार जी हुकूमत खे तहस नहस कयो, ऐं उनजी जेका घरवारी उनजे बचनि खे कीअं ट्रैप थो करे, जंहिंजे करे आख़िर में जेको सो ज़ार जी फैमिली उनखे मारे छॾींदी आहे। इहो कोई ईवल हिकिड़ो कैरेक्टर हो रशिया जो। उन खां पोइ पाण हिकिड़ो टिम मार्शल जो किताब पाण लिखियो आहे, प्रिज़नर ऑफ जोग्राफी। हुन इहो ॾेखारियो कि जोग्राफिकल कंडीशन दुनिया जूं फेवर्स छा थियूं कनि, डिसफेवर्स छा थियूं कनि, जंहिंमें हुन इहो चयो आहे त पंहिंजो रशिया खे छा फेवर्स आहिनि, यूरोप खे फेवर्स कहिड़ियूं आहिनि, ऐं जेको आहे सो इहे जोग्राफी जे करे ई जेको आहे सो क़ौमूं तरक़ी कंदियूं आहिनि। आलिशान किताब हो। अच्छा, उन खां पोइ वरी पाण रिव्यू कयो जेके प्रोग्राम थिया, उहो इहे मथे वारा सभु। उन खां पोइ पाण कयोसीं सेपियंस, यूरो नोवो हवाई जो जेको हिकिड़ो आलिशान किताब आहे, सेपियंस ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्यूमन काइंड। इहे जेको सो अफ्रीका कॉन्टिनेंट जो ज़िक्र कयो, उतां ई सेपियंस माना जेको इंसान निकितो आहे, ऐं उहो जेको सम्झो त इन में 2.5-3 लख साल जेको इंसान नमूदार थियो, उन खां पहिरीं कहिड़ा स्पीशीज़ हुआ ऐं उहो कीअं तरक़ी कई आहे, उहो सभु हिन जो तमामु हिकिड़ी आलिशान किताब आहे, नौजवाननि खे पढ़णु खपे। पोइ पाण कयोसीं मैकियावेली ऐं चांक्या। मैकियावेली जेको आहे सो सेक्युलर हो, रोम में पैदा थियो, ऐं हुन इहो चयो त सियासत में शराफ़त कान थींदी आहे, सियासत में मैन्यूवरिंग थींदी आहे, सियासत में हर ट्रिक इस्तेमालु करणी पवंदी आहे, तॾहिं सियासतदान कामयाबु थींदो आहे। ऐं उहो इनडायरेक्टली चवंदो आहे त प्रिंस जेको मैकियावेली जो मशहूरु किताब आहे, प्रिंस, ऐं उहो जेको उहो चवंदो आहे त उन वक़्त जो जेको पोप सां तव्हां डिसएग्री कयो, ऐं इहा जेका अञा ताईं हिकिड़ी मशहूरु किताब आहे। अहिड़ी तरह चांक्या हिते जेको बरसगीर में जेको चंद्रगुप्त मौर्य जो जेको हो फॉरेन मिनिस्टर हो उन वक़्त जो, उन्हनि खे तयारु बि कयो, ऐं उनजी बि थ्योरीज़ लॻभॻि इहे आहिनि, पर चांक्या 2.500 साल पहिरीं थियो। अर्थशास्त्र चांक्या जो लिखियलु आहे। अच्छा, ऐं पोइ मैकियावेली त हाणे थियो आहे 400-500 साल पहिरीं। पोइ इहा जेका किताब आहे, रिच ऑफ द अर्थ ऐं ब्लैक स्किन वाइट मास्क, फ्रांसिस फैनन। इहो मूं तव्हांखे चयो त रिच ऑफ द अर्थ मूंखे बेनज़ीर शहीद गिफ्ट कयो, ऐं हीअ साइकेट्रिस्ट हो बेसिकली, ऐं इहो जेको आहे सो लैटिन, हीअ जेको कैरेबियन कंट्रीज़ जो हो, पोइ वरी फ्रांस में वियो, फ्रांसी कॉलोनी हुई, पोइ वरी अल्जेरियन वॉर में जेका क़ौमी आज़ादी जंग में अल्जेरियन सां उहो हो, पर हिन इलाही साइकेट्रिस्ट हो, इलाही हिन किताबूं मशहूरु आहिनि साइकेट्री जे बि हवाले सां, साइकोलॉजी जे बि हवाले सां। ऐं हीअ जेका रिच ऑफ अर्थ जेका तमामु
मशहूर जी किताब आहे। अच्छा, उन खां पोइ इनकलाब फ्रांस ते पाण ॻाल्हायो आहे, जंहिंमें रूसो, वॉल्ट्रे ऐं जॉन लॉक इन्हनि फिलोसफर्स जी कोशिशूं ऐं ॿियनि फिलोसफर्स जी कोशिश जे करे इनकलाब फ्रांस जे लाइ राहनुमार थी। त इनकलाब फ्रांस में छा थियो छा न थियो उहो पाण डिस्कस कयोसीं। अच्छा, उन खां पोइ एसोप, हीउ जेको आहे फेबल्स कैरेक्टर, इहे जेके ग्रीक मिथोलॉजी में एसोप हो, पाण वटि वताए फ़क़ीर हो, राजा बीरबल या मुला ही नसीर, ॿाराणो अदब हा जेको आहे, ॿाराणो अदब अदब असां करियां थो त इन जी स्टोरीज़ मां ॿार फ़ाइदो वठनि। पर ॿार छा, वॾा माण्हू बि फ़ाइदो वठनि, पोड़ा बि फ़ाइदो वठनि, जवान औरत मर्द सभु। अहिड़े नमूने पाण फ़लस्तीनी हिकिड़ो एडवर्ड सईद जेको वॾो हिकिड़ो फिलोसफर हो मॉडर्न दौर जो, जंहिं ओरिएंटलिज़म ते लिखियो सही, ऐं शानदार किताब आहे, शानदार किताब ओरिएंटलिज़म ते आहे। त उनजे बारे में पाण डिस्कस कयो। पोइ वरी पाण जेको आहे सो अल्फ लैला, अरेबियन नाइट्स, 1001 इन दास्तान जेका अब्बासी दौर में जॾहिं गोल्डन पीरियड ऑफ इस्लाम हो उनमें इहा लिखी वई ऐं इन जो पस मंज़र ॿुधायोसीं, स्टोरीज़ कीअं ठहियूं उहो सभु असां ॿुधायोसीं पाण। पोइ जेको शानदार किताबु आहे शाहनामा, द पर्शियन बुक ऑफ किंग, फिरदौसी जो शाहनामा तमामु शानदार किताब। ऐं इहो जेको आलिशान किताबु आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां पढ़ण वारनि खे पढ़णु खपे, नौजवाननि खे ख़ासि तौर ते हर उमिरि जे माण्हुनि खे। उनमें कहिड़े दौर में लिखियो वियो सर? इहो लिखियो वियो आहे 1000 साल पहिरीं, लॻभॻि 1000 साल पहिरीं लिखियो वियो आहे, जॾहिं पर्शिया जंगू हाराए विया मिडल ईस्ट वारनि सां ऐं सेंट्रल एशिया वारनि सां। पोइ हिननि पर्शिया वारनि चयो त हाणे असां पंहिंजो लिटरेचर, पंहिंजी ज़बान, पंहिंजो कल्चर खे कीअं प्रिज़र्व कजे। त इहो पहिरियों माण्हू हो जंहिं इहो जेको ॿेड़ो खयो ऐं शाहनामा लिखी, जंहिं ते अॼु बि ईरान जी क़ौम फ़ख्रु करे थी। ऐं हिन में जेको आहे सो अरेबियन मिडल ईस्ट जे बादशाहनि खां पहिरीं वारी जेके बि किंग्स गुज़रिया आहिनि, पोइ उहो फिक्शन हुजनि या हिकिड़ी स्टोरीज़ हुजनि, उनखे हुन पेश कयो आहे। पोइ वरी जेको आहे सो एंटोनियो ग्रामची जेको आहे सो इटालियन जेको मार्क्सिस्ट हो, जंहिं कल्चर हेजमनी ते जेको आहे सो हिन जी थ्योरी हुई ऐं हिनखे मसोलिनी क़ैद कयो ऐं हिन जी अॼु बि मशहूरु आहिनि। हिन कल्चर हेजमनी चए थो त कहिड़े नमूने इहे जेके कैपिटलिस्ट आहिनि ऐं जेके फंडामेंटलिस्ट आहिनि उहे कीअं थ्रू कल्चर पंहिंजी हेजमनी क्रिएट था कनि सॼी दुनिया। जेल में ई किताब लिखियो, इन खां पहिरियों हू लेनिन सां मुलाक़ात करे आयो, लेनिन सां मिलियो ऐं तक़रीबन वीचारो जेल में रहियो, उते ई माना रिहा थियो ऐं पोइ वरी हिनखे कुबड़ हुई, हिनखे काइपोसिस हिकिड़ी बीमारी आहे, नंढी उमिरि में शायदि 48 या 52 जी उमिरि में हुनजो इंतकाल थी वियो ऐं हिन जी स्टोरीज़ अञा बि मशहूरु आहिनि। ॿियो जेको आहे सो दुनिया जो पहिरीं जेको आहे सो स्पेनिश नावल आहे डॉन क्विक्साट जो जेको आहे मिगेल डी सेंक्रेटिस, स्पेनिश नावल आहे डॉन क्विक्साट जो, इहो पाण डिस्कस कयोसीं ऐं अॼु बि इहो ॾाढो मशहूरु नावल आहे दुनिया जी तारीख़ में। पोइ वरी पाण कयोसीं पेल्बो नेरुदा जो जेको स्पेनिश, पेब्लो नेरुदा, हा पेब्लो नेरुदा जो स्पेनिश लैंग्वेज में हो ऐं लैटिन अमेरिका जो रोमांटिक रेवोल्यूशनरी पोएट हो ऐं लेनिन इनाम जो विनर बि हो ऐं नोबल प्राइज़ जो बि विनर हो 1971 में, 71 में सर। ऐं हिन जेको आहे सो बाक़ाइदा चिली जो हो ऐं हिन जंग विड़ी, माना जंग त कोन विड़ी पर हीअ जेको अदबी जंग विड़ी ऐं पंहिंजो जेको आहे सो अलंदरा जेको खटी आयो जेको सोशलिस्ट, इहो फ़ैसिलो थियो त पेल्बो नेरुदा वेंदो या हीउ विढ़ंदो। पोइ कम्युनिस्ट पार्टी हिनखे विहारे छॾियो, पोइ अलंदरा खटी आयो, पोइ वरी पिनोशे जेको आहे सो जनरल जीअं ज़िया हो असां वटि डिक्टेटर हुयो, उहो वरी हुनखे मारे थो, बम्बार्डमेंट करे थो, हिनखे बि मारियो वञे थो या पॉइज़न ॾेई मारियो थो वञे। हीअ वॾी जदोजहद ऐं इलाही पॉपुलर आहे, हिन मोहबत ते बि शाइरी कई आहे, इनकलाब ते बि कई आहे, हर चीज़ ते कई आहे। पोइ वरी पाण होली जो जेको फेस्टिवल जेको असांजा हिंदू धर्म जा असांजा भाउर आहिनि, भेणूं आहिनि, ऐं नवरोज़ ऐं नवरोज़ ते ॻाल्हायोसीं जेको पर्शियन फेस्टिवल आहे जेको सब कॉन्टिनेंट में सेंट्रल एशिया में सेलिब्रेट कयो, सॼी दुनिया में सेलिब्रेट थो कयो अॼु बि ईरान में नवरोज़ सेलिब्रेट कंदा आहिनि, पाकिस्तान में सेलिब्रेट कयो थो वञे, मीरनि जी हुकूमत हुई आहे तव्हां वटि, मीर हुकुमरान हुआ त नवरोज़ सेलिब्रेट कयो। सिंध में त को इशू कोन्हे, सिंध हिकिड़ो सेकुलर खितो आहे, हिते त हर
चीज़ माण्हू कंदा आहिनि। उन खां पोइ उमर ख़याम ते असां ॻाल्हायोसीं, जंहिंजी रुबायात, जेको पर्शिया जो जेको फिलोसफर बि हो, मैथमेटिशियन बि हो, एस्ट्रोनॉमर बि हो, पोएट बि हो, रेशनल माइंड हो। ऐं हुन जेको आहे सो ईअं फॉलो कयो फिरदोसी खे। ऐं जेके पर्शिया जा जेके माण्हू पंहिंजे कल्चर्स खे कीअं बचाए विया मिडिल ईस्ट जे इन्फ्लुएंस सां, त उमर ख़याम अॼु बि ॾाढो मशहूरु आहे वेस्ट सॼी में। हिन जी जेकी बि शाइरी आहे, ऐं हिन जी शाइरीअ में जेको आहे सो हर रंग आहे, तव्हांखे मोहबत बि आहे ऐं ॿी चीज़ूं बि आहिनि। अच्छा, पोइ असां कयोसीं त लॉजिक एंड साइंस कंपेयर कयोसीं। स्पिरिचुअलिटी, लॉजिक एंड साइंस, ईस्ट ऐं वेस्ट जे कंपेरिजन, जेके हुनजी ईस्ट में छा आहे, वेस्ट में छा आहे। पोइ वरी असां खलील जिब्रान जेको लेबनान जो जेको क्रिश्चियन जेको सो राइटर हो, पोएट हो ऐं नावल निगार हो ऐं मिस्टिक चओ या जेको बि ह्यूमनिस्ट चओ, ऐं हिन जी राइटिंग अमेरिका, यूरोप ऐं अच्छा, हू जेको एडवर्ड सैड हो उहो बि क्रिश्चियन हो। एडवर्ड सईद बि क्रिश्चियन हो, फलस्तीन जो क्रिश्चियन हो। ऐं बदकिस्मती आहे त असांजे माण्हुनि खे ख़बर कान्हे त फलस्तीन जी जेका स्ट्रगल हले पई उनमें क्रिश्चियन जो मेजर रोल आहे। बिल्कुलु, खलील जिब्रान, एडवर्ड सईद ऐं ॿियो जेको पॉपुलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ डॉक्टर जॉर्ज अब्बास, जॉर्ज अब्बास, तमामु जंहिंमें लैला ख़ालिद जॉर्ज अब्बास शागिर्द हुई। लैला ख़ालिद बि क्रिश्चियन हुई, त जंहिं हाईजैक्स कया हुआ फलस्तीनी आज़ादी जे हवाले सां। हाणे जेके आहे उहो त हिकिड़े ग्रोह जे हवाले सां पई थिए। हीअ त PLO जेका ठही हुई उनमें त क्रिश्चियन्स बि हुआ, मुस्लमान बि हुआ ऐं जूस फलस्तीनी बि हुआ। उन्हनि बि जेको आहे सो फलस्तीनी आज़ादी लाइ विड़िया आहिनि। अच्छा, उन खां पोइ असां रविंद्रनाथ टैगोर जेको सब कॉन्टिनेंट जो मशहूरु शाइर, बंगाल जो गीत शांति निकेतन शानदार इदारो जिते सोभो ज्ञानचंदाणी बि उतां ई पढ़ी। बिल्कुलु सर। ऐं हिन जेको आहे सो बंगाली जो पोएट्स सॉन्ग इन लिखिया आहिनि, पेंटर बि हो, ड्रामा नवीस बि हो, कंपोज़र बि हो, म्यूज़िकल कंपोज़र बि हो, डांस प्ले राइटर बि हो, फिल्म मेकर बि हो, नॉवलिस्ट, मिस्टिक, नोबेल प्राइज़ बि उनखे मिलियो। नोबेल प्राइज़ बि, फर्स्ट नोबेल प्राइज़ हिते असांखे सब कॉन्टिनेंट, रिफॉर्मर। ऐं हिन जेको गीता जनली जेका किताब आहे उन ते नोबेल प्राइज़ मिलियो। हुनजी इलाही किताबूं आहिनि, सॉन्ग्स आहिनि। अॼु बि जेको बांग्लादेश बि उनखे मञे थो ऐं हिंदुस्तान बि मञे थो, दुनिया सॼी उनखे उनजी ॼाण। पोइ वरी जैन पाल सातर जेके फ्रेंच एग्जिस्टेंशलिस्ट, वजूदियत या वजूदियत जो जेको फ़लसफ़ो आहे, सार्तर उनखे नॉवलिस्ट बि हो, पॉलिटिकल एक्टिविस्ट बि हो, पॉपुलर पर्सन, 20वीं सेंचुरी जो तमामु होशियारु ऐं पॉपुलर पर्सन हो ऐं हिनखे ॾाढी इज़त हुई। उनखां पोइ मंसूर हिलाज ते पाण ॻाल्हायो, जेको ईरानी हो पर उते पंहिंजो अॼु जे मौजूदा दौर में बसरा में रहंदो हो। ऐं उहो मिस्टिक हो, थिंकर हो, पोएट हो, रेवोल्यूशनरी हो, रेबेलियन, हुनजो पस मंज़र जो नारो बि मंसूब कयो वञे आउं सच आहियां। बेसिकली हुन चाहियो पियो त माशरे में तब्दीली थिए, पोइ कंस्पायरिटी करे हुनखे जेको आहे सो मुख़्तलिफ़ इल्ज़ाम तहत हुनखे मतिलबु मारियो वियो, शहीद कयो वियो। सफ़्ते हसन जी किताब जेका हुई माज़ी के मज़ार, तमामु पाकिस्तान जो मार्क्सिस्ट, ऐं हुन इलाही किताबूं लिखियूं, मूसा ज़े मार्क्स, नवीद फ़िक्र, ईरान ते बि हुन लिखी, ईरान जे इनकलाब ते, ईरान इनकलाब ते लिखी। ही माज़ी के मज़ार जेके प्रीवियस हिस्ट्री जा सिविलाइज़ेशन्स ते हुन ॻाल्हायो आहे। पोइ वरी असां होमर ते ॻाल्हायो। होमर जी जेके ॿ दास्तानूं आहिनि, इलियट ऐं ओडिसी, ऐं इहे तमामु मशहूरु आहिनि। कि इलियट माना जेको ट्रॉय जी जंग जो ज़िक्र आहे, हेलेन ऑफ ट्रॉय, फिल्म बि माण्हू ॾिसी सघे। ओडिसी माना जेको उहो माण्हू जेको बादशाह हो, जेको पंहिंजे घर इहो जेको ट्रॉय खे खटाई बि सही, जेको घोड़ो खणी, मुंहिंजो ई आइडिया हो। पोइ हिनखे पंहिंजे घर पुॼण में 10 साल लॻंदा आहिनि। त इहा हिकिड़ी स्ट्रगल जी निशानी आहे होमर। ऐं हू पंहिंजे घर पुॼंदो आहे, विड़ी करे मुख़्तलिफ़ भलानि सां, नेचर जा मुक़ाबला करे। ऐं इहो ॿई तमामु पुराणी तरीन दास्तान आहे। पोइ पाण भक्ति मूवमेंट जो ज़िक्र कयो। हिंदुस्तान सब कॉन्टिनेंट में जेका रिफॉर्मेशन मूवमेंट हुई 7 to 20 सेंचुरी मुख़्तलिफ़ नालनि सां, जंहिंमें कबीर बि हो, भगत कबीर ऐं ॿिया मीरा भाई, ऐं इहे सभु जंहिंजो पाण ज़िक्र कयो आहे। त उन खां पोइ असां जनरल ज़िया जो 5 जुलाई में जेको मार्शल आहे ऐं उनजो अफेक्ट
हिन सॼे खिते में हिते ते पाकिस्तान कहिड़ो थियो उनजो तफ़सीली पाण सत्यानाश जेको लॻो पियो आहे असां वटि फंडामेंटलिज़म। पोइ असां जेको आहे सो माज़ी के मज़ा ही जेको बुक आहे न पोइ वरी असां सिफ्ते हसन जो मिथ्राइज़म ज़ोरेस्टरिज़म वरी ईरान डालूं था असां। हा न इहो असां इहो बेसिकली ही जेको सिफ्ते हसन जी किताब में मिथ्राइज़म ज़ोरेस्टरिज़म मैंचुरिज़म मज़दक ये सभु मज़दक बि उन दौर जो सोशलिस्ट ई उनखे चई पहिरियों सोशलिस्ट पहिरियों सोशलिस्ट चवंदा त पहिरियों सोशलिस्ट हो जंहिं उते रिफॉर्मेशन इनकलाब आती पर हुनखे वरी उनखे नौशरान वारनि माराए छॾियो। त इहो सिफ्ते हसन वारी किताब में जो ज़िक्र आहे त मूं चयो त इन टिनी इहे जेके बि फ़िलसफ़ा ज़ोरास्ट्रियम मिथराइज़म मैनचेस्टरिज़म मज़दक इहे सभु ईरान जा मानिज़म बि मानिज़म बि इहे सभु जेके बेसिकली ईरान जी जेका आहे सा स्कूल ऑफ थॉट्स आहे क़दीम ईरान जा ऐं पोइ वरी गुम थी विया। पोइ इनायत शहीद सूफ़ी जो शाह इनायत शहीद सिंध जो पहिरियों सोशलिस्ट सोशलिस्ट सूफ़ी ही फ्रेंच रेवोल्यूशन खां बि पहिरियों जो आहे। पहिरियों आहे। ऐं पोइ वरी असां हिन में नवीद फ़िक्र जेको आहे सिफ्ते हसन जी उन में इनायत शहीद जो बि ज़िक्र आहे ऐं उन में प्रोमेथेसिस जेको ग्रीक गॉड आहे जंहिं बाहि चोराए इंसाननि खे ॾिनी ऐं उनखे पोइ सज़ा जेको आहे सो ज़ीज़स जेको उनजो सुपर जेको गॉड हो उनखे सज़ा ॾिनी ऐं उनखे हू चए थो त फर्स्ट पॉलिटिकल प्रिज़नर आहे। मार्क्स बि उनखे ॾाढो पंहिंजी मार्क्सिस्ट किताब में उनखे प्रोमेथेसिस खे उन अहमियत ॾिनी आहे। त इहो नवीद फ़िक्र सिफ्ते हसन जी किताब में ज़िक्र आहे। उनखां पोइ असां ग़ालिब ते ॻाल्हायोसीं ऐं ग़ालिब जी शाइरी ते ग़ालिब हिकिड़ो पंहिंजो सेकुलर हो टॉलरेंट हो ऐं पंहिंजे वक़्त जे हिसाब सां पॉपुलर अॼु बि उनजी शाइरी जेका आहे उहा ॾाढी पॉपुलर आहे। पॉपुलर आहे। अच्छा पोइ असां जेको आहे सो रेनेसिस जा जेके पेंटर्स हुआ जंहिंमें लियोनार्डो डा डी विंसी माइकल एंजेलो राफेल विंस वेन गोर ऐं पिकासो इन जो असां हुनजी जेके मूवमेंट्स थियूं आहिनि मुख़्तलिफ़ नालनि सां कीअं रेनेसिस खे पैदा करण वारा इहे ई पेंटर्स हुआ जिन पोप सां ऐं कलीसा सां बग़ावत करे पंहिंजी पेंटिंग ऐं मुसफ़री ऐं स्कल्पचर ठाहिण में चीज़नि खे वधायो। पोइ असां सिंध ते असां ॻाल्हायो आहे मीर साहिबान जी चार्ल्स नेपियर जे हथां ऐं ईस्ट इंडिया कंपनी जे हथां 1843 जेको सिंध ते कब्ज़े जी जेको सॼी दास्तान असां बयानु कई आहे मुख़्तलिफ़ जेके किताबनि जा रेफरेंस आहे। पोइ असां जेको आहे सो सूबे सिंध जो जेको कराची अंडर राज माना 1843 खां 1947 ताईं जेको सो कराची कीअं हो कीअं ठहियो अंग्रेज़नि जी छा कंट्रीब्यूशन हुई जेल कीअं ठाहिया हुन अदालती पारसन जो हिंदुनि जो उनमें कंस्ट्रक्शन जेका थी उन्हनि जेको बि इदारा ठहिया हुते इदारा ठहिया ऐं जेको कुझु रेलवे सिस्टम जेको सिस्टम हीअं ॾिसूं पिया उहो उन्हनि जी हिकिड़ी महिनत आहे। पोइ वरी असां हेनरी किसिंजर जा 2 किताब ऑन चाइना एंड सेकेंड ऑन वर्ल्ड ऑर्डर ते असां उन ते डिस्कस कयोसीं। हेनरी किसिंजर हिन दौर जो तमामु जीनियस माण्हू हो जो इंतकाल करे वियो ताज़ो इंतकाल थियो आहे हुनजो ताज़ो थियो आहे उन सां असां अग्री कयूं डिसअग्री कयूं पर माना हू सॼी ज़िंदगी में 100 दफ़ा त चाइना वियो हो ऐं चाइना हुनखे सदाईं वॾी इज़त ॾींदो हो ऐं हीउ ॾाह क़िस्म जो माण्हू हो ऐं हिन जी राइटिंग्स हिन जा जेके मशवरा स्टेट डिपार्टमेंट पेंटागॉन अमेरिकन जा प्रेसिडेंट इवन चाइना में हुनजो असरु अंदाज़ हो जेके 100 खां वधीक दफ़ा चाइना में जॾहिं बि वियो त हुनखे रेड कार्पेट हुनखे हुननि इस्तक़बाल कयो। पोइ हिकिड़ी जेको आहे सो एंडोमेंट फंड वारनि जेको आहे किताब छापी आहे एलेक्जेंडर द ग्रेट कैंपेन इन सिंध एंड बलोचिस्तान रिटन बाय PHL एग्रमोंट या इन ते पाण ॻाल्हायो त सिकंदर आज़म जो सिंध ऐं बलोचिस्तान में जॾहिं हुते आयो हिते सब कॉन्टिनेंट में किथे किथे हुन जंगू कयूं किथे किथे हुन इंजर्ड किथे थियो ज़ख़्मी किथे थियो मुल्तान में थियो लॻो हिन लिखियलु आहे किताब में ऐं सिंध में बि जेका रेज़िस्टेंस अथई सेवण में ख़ासि तौर ते ॿिए ऐं पोइ वरी हितां न्यूरन कोट जेको हुते ॿियो कुझु नालो हो पोइ वरी इंडस डेल्टा खां थींदे पोइ मकरान खां थींदे पोइ उहो बेबलोन वियो ऐं पोइ वरी हुनजो इंतकाल थी वेंदो आहे। पोइ वरी असां हिस्टोरिकल एनालिसिस कराची
कराची अच्छा ही डायरी डिक्शनरी असां वो हथ कई जेका ने जंहिंमें एड्रेसिस ऐं पाड़ा क़ौमूं प्रोफेशंस ही है मिस्टर WEA MH पवर MH पवर MH पवर जी आहे पर हुन जेको आहे सो MH पवर साहब जेका हथ कई डेली गज़ट जेका आहे सो WAMYATT इहो को राइटर हो या कमिश्नर जो जेको आहे सो डेली गज़ट जो एडिटर हुयो उन जी सॼी जेका आहे सो 1937-38 में पाड़ा कहिड़ा आहिनि ओड़ा कहिड़ा आहिनि माण्हू जो प्रोफेशन कहिड़ो आहे छा छा क्लब्स आहिनि छा जेको आहे सो कहिड़ा कहिड़ा दुकान आहिनि इहा तफ़सील आहे वॾी किताब आहे उहो पाण कयोसीं उन खां पोइ हिस्टोरिकल यूरोपियन इनलाइटमेंट ते पाण ॻाल्हायोसीं पोइ वरी निक्सस आहे जेको आहे सो हरारी जो किताबु आहे जेको मॉडर्न आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते आहे उन खां पोइ कार्ल सेगन ऐं स्टेफन हॉकिंग जी जेका किताबु आहे उन ते पाण ॻाल्हायोसीं कॉस्मोसिस ते आग का दरिया ते ॻाल्हायोसीं कुरतन हैदर सां पोइ वरी MH पवर जो जेको क्रोनोलॉजिकल डिक्शनरी ऑफ सिंध ऐं आख़िरी जेको आहे आर्ट ऑफ वॉर संजू जो जेको किताबु आहे जेको 2500 साल पुराणो आहे इन्हनि ते पाण ॻाल्हायोसीं। महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब। नाज़रीन पूरा 61 जेके प्रोग्राम आहिनि उन 61 प्रोग्राम में अॼु असां तफ़सीली तौर ते जाइज़ो वरितो जंहिंमें डॉक्टर साहब मुख़्तसिर तौर ते हर प्रोग्राम खे जेको आहे उन जी थीम खे डिस्कस कयो। असांजी कोशिशि हूंदी त हिस्ट्री जे हवाले सां जेके प्रोग्राम आहिनि उहे द हिस्टोरियंस कॉर्नर में असां पंहिंजे नाज़रीन जे आॾो जेको आहे उन्हनि खे पेश कंदा रहूं। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। डॉक्टर साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।